घोटकी ज़िले में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ हज़ारें शहरीन पंहिंजो कारोबार बंद करे रोडनि ते निकिरी आया। शहरी इतिहाद घोटकी जे सट ते बदअमनी ख़िलाफ़ चेयरमैन रईस अल्लाह वसायो घोटो, वाइस चेयरमैन लाला केसर ज़मान पठाण ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब खां ए सेक्शन थाणे ताईं एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो। इन मौक़े ते अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी अॻवाननि चयो त अगवानी में निकती है घोटकी में ही सिर्फ है सिर्फ जेके घोटकी में बदअमनी वधी वही है। शहर जा मानू अगवा थी आहिनि, जेके असांजा कोला बिरादरी भारा बिरादरी जा मानू अगवा थी आहिनि, जेके शहर जो अमन ख़राब थी आहे, जेको हिंदू बिरादरी के धाड़ेलनि जी धमकियूं आहिनि उन्हनि जी मुखालफ़त में निकिती आहे, अमन जे लाइ निकिती आहे। असांजो नारो आहे अमन, असांखे अमन वठी ॾियो। असां पंहिंजे घोटकी जे नुमाइंदनि खे, घोटकी जे सियासतदाननि खे अपील कयूं था त घोटकी वारा आवाज़ ॾिने वारे असांखे अमन खपे। पाण तव्हां कल्ह ॿुधो प्रेस कॉन्फ्रेंस कयईं त मुंहिंजी मुखालफ़त जे करे हीअ जेको आहे फुरूं ऐं धाड़े निकिरी पिया आहिनि। असां SP साहब खे हथ ॿधी गुज़ारिश कयूं था, बिल्कुलु अवां सही चओ था, पर ख़ुदा जे वास्ते अवां पाण क़यादत कयो ऐं पुलिस में जेके कुछ गंदा माण्हू आहिनि उन्हनि खे बि कढो ऐं धाड़ेलनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन कयो। असां अवां जा मुखालिफ़ न आहियूं, असां सिर्फ़ु अमन जे लाइ आहियूं, असांखे सिर्फ़ु अमन वठे। अॼु घोटकी जी आवाम जेको फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे, हर कुंड कुड़चमो हर मकतब फ़िक्र जो दोस्त इन रैली में शरीक थियो आहे। उनजो सिर्फ़ु हिकु ई मक़सदु आहे त असांखे अमन खपे, असांखे तहफ़ुज़ खपे, असांजे बचनि जो तहफ़ुज़ खपे, असांजा जेके माण्हू अगवा थियल आहिनि उहे असांखे वापसि खपनि। असांजो इहो ई मक़सदु आहे, इन लाइ असां निकिता। ऐं रैली असांजी अमन रैली आहे। सभिनी दोस्तनि इत्तेहादियुनि सभिनी गॾु थी करे असां रैली कढी आहे। असांजी रैली जो सिर्फ़ु हिकिड़ो ई मक़सदु आहे, सिर्फ़ु असांखे अमन खपे। घोटकी मां अमन जो पखी उॾामी वियो आहे। महिरबानी करे असां गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे अर्ज़ु कयूं था त असांखे अमन जो साह खणणु ॾियनि। महिरबानी। असांजी शहरी इतिहाद जे हिसाब सां अमन रैली कढी आहे ऐं शटर बंद हड़ताल कराई आहे। असां इहो चाहियूं था त असांजे शहर में अमन हुजे। असां उन टाइम तो असां पंहिंजो जिदोजहद जारी रखंदासीं जेसिताईं असांजा अगवा थियल माण्हू वापसि न थींदा, जेके कातिलनि जेके शहीद थियल उन्हनि जा वापसि न ईंदा, तो असांजो जिदोजहद जारी एहतजाजी रैली कढी वई आहे। इहो मक़सदु इहो आहे त असांजे घोटकी में अमन बिल्कुलु उॾारे में वियो आहे, अमन जे पखी उॾामी वियो आहे। असांखे अमन खपे, असांखे अमन खपे ऐं हितां जी इंतिज़ामिया अघु निंड सुतल आहे। हेतिरा माण्हू रैली अगवा थियनि था, न ॾींहं जो माण्हू महफ़ूज़ आहे न राति जो महफ़ूज़ आहे। वॾी ॻाल्हि इहा त क़बाइली झगड़ा हथ सां कराया विया आहिनि ऐं असांजी घोटकी में कॾहिं बि अहिड़ो सिस्टम न हुयो। घोटी शहर में माण्हू महफ़ूज़ न आहिनि। असां ज़ोर अपील कयूं था वज़ीर आज़म पाकिस्तान खां, चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां ऐं वज़ीर आला सिंध खां त IG सिंध खां असांजे घोटकी में अमन बहाल कयो वञे। महिरबानी। अॼु असांजो अमन जो हीअ जेका रैली आहे उनजो मेन मक़सदु आहे त घोटकी में असांखे अमन खपे। हिते जेका धाड़ेल कल्चर, मासूम ॿारनि जो अगवा, मासूम ॿारनि जो क़तल ऐं उनखां बाद में जेका क़बीलाई दहशतगर्दी, माण्हुनि खे परेशान करणु, मायूस करणु ऐं माण्हुनि खे घरनि ते महदूद रखण जो जेको आहे इहो हुरबान असां कंहिं बि सूरत में क़बूल कोन कंदासीं। अॼु घोटकी जी बाशूर अवाम निकिती आहे, उन सां गॾु आहियूं। जेकॾहिं तव्हां धाड़ेलनि, दहशतगर्दनि, क़बीलाई दहशतगर्दनि खे गिरफ़्तार न कंदा त हीअ जेका चंग उथी आहे घोटकी मां, हीअ सॼी सिंध ते उथंदी, पोइ उन इनकलाब खे रोके कोन सघंदा। तव्हां SP ही हुजे या ॿियो हुजे, असां अमन खपे। असां चऊं था पिया त भला असांखे को ही SP में तो को ॿियो असांजे मर्ज़ी ते मुक़ररु थींदो, ईअं न आहे। जेको बि SP अचे असांखे अमन खपे, ही हुजे या ॿियो हुजे। ऐं हे जेको हज़ारनि जी तादाद में जेको अमन काफ़िलो निकितो आहे, हर शहर मां माण्हू जेके असांजा निकिता नी, इन्हनि सभिनी खे अमन खपे। छो त हीअ हिन टाइम जेको अमन तबाह कयो वियो आहे, क़बाइली जहिड़ा जेके कराया विया नी, इहे इंतिज़ामिया हथ सां कराया नी। इलेक्शन जॾहिं वेझी ईंदी आहे, पीपल्स पार्टी हथ सां जहिड़ा कराए माण्हुनि में अफ़रा तफ़री पैदा करे, उनखां पोइ जेको हू वोट जे लाइ वेंदा नी त माण्हू पंहिंजी कशमकशी हूंदा नी, पंहिंजा हक़ न घुरी सघंदा नी। असां चऊं था त असांखे अमन खपे, अमन खपे। जीअं त अॼोकी जेका रैली आहे इहा घोटकी शहर वासियुनि जी तमामु बहितरीनु रैली आहे, कामयाबु रैली आहे। असां इन रैली जे वसीले सां SSP साहब घोटकी को मुतालबो कंदासीं त तव्हां अमन करण में बिल्कुलु नाकाम विया हो ऐं फ़ौरन इस्तीफ़ा ॾेई हलिया वञो। असां घोटकी वासियुनि खे अमन खपे। तव्हां जेको कल्ह जेको बयानियो जारी कयो आहे, उन बयानीअ खे घोटकी जा आवाम रद्द कयो आहे ऐं असांखे अमन खपे। हीअ अमन रैली आहे, हीअ घोटकी शहर वासी ऐं घोटकी ज़िले वासी पंहिंजे अमन जे लाइ निकिता आहिनि त कानून पंहिंजी रिट क़ाइमु करे। असां इहो मुतालबो चीफ जस्टिस
ऑफ सिंध हाई कोर्ट ऐं अदालत उज़मा जे चीफ जस्टिस खां मुतालबो कयूं था त पाण मुराद नोटिस वठे हिन बदअमनी जो, हिन अगवाउनि जो, हिन नाहक क़तलनि जो, हिन मासूम बचड़नि जे क़तलनि जो असांखे केरु हिसाब ॾींदो। उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं घोटकी वासियुनि खे अमन खपे। अॼु जो पुरअमन एहतजाज जेके ही घोटकी वासी हज़ारनि जे तादाद में रोडनि ते अची विया आहिनि, इहो बेड गवर्नेंस ऐं बद इंतिज़ामिया जो नतीजो आहे। ही घोटकी वासी अॼु हिन मुख़्तलिफ़ नज़रियनि सां, तंज़ीमुनि सां, इतिहादनि जी सूरत में घुर था करनि पिया त घोटकी अमन चाहे थी ऐं जेके अगवा थियल माण्हू आहिनि ऐं जेके रोज़ क़तल थियनि था पिया, अगवाकारी ऐं क़तल गारत बंदि कई वञे। असां मुसलसिल जदोजहद जो ऐलान करे चुका आहियूं। काफ़ी ॾींहंनि खां दोस्त रोडनि ते आहिनि ऐं हिकु ई मुतालबो आहे त घोटकी अमन थी चाहे। ही जेकी पुरअमन रैली निकिती आहे, घोटकी वासियुनि हिकिड़ो मैसेज ॾिनो आहे त असां पुरअमन शहरी आहियूं, असां क़त्ल गारतगरी, हमला, दहशतगर्दी, अगवा बराए तावान असां नथा चाहियूं। ही घोटकी वारनि हिकिड़ो पुरअमन तरीक़े ते समाजी पैगाम ॾिनो आहे उन्हनि मुंतख़ब नुमाइंदनि खे, मुक़्तदर इदारनि खे त असां घोटकी वारा कथन कबीलाई दहशतगर्दी नथा चाहियूं, अगवा बराए तव्हां नथा चाहियूं, हीउ जेको असांजे मथां फुरूं धाड़ानी नथा चाहियूं। अॼु इहो मैसेज जेको आहे घोटकी वारनि पूरी सिंध में मुक़्तदर इदारनि सां गॾु मुंतख़ब नुमाइंदनि खे बि ॾेई छॾियो आहे त असां अमन था चाहियूं, असांखे अमन घुरिजे, अमन घुरिजे, अमन घुरिजे। रैली घोटकी शहर में अॼु हड़ताल बि आहे ऐं रैली एहतिजाजी धरणो ऐं ही तमामु शहरवासी गॾु आहिनि, समाजी सियासी धुरियूं सभई। असां इन जे लाइ निकिता आहियूं, असांजो मक़सदु इहो आहे त घोटकी में अगवा बराए तावान, डिकेतियूं, धाड़ा, फुर, क़तल रोज़ मामूल बणिजी विया आहिनि। इन हवाले सां असीं पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि खां ऐं वस वारनि खां ऐं सुप्रीम कोर्ट या चीफ जस्टिस खां ऐं आर्मी स्टाफ जेको चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहे उन खां बि असां इहा अपील था कयूं त बराए महिरबानी करे घोटकी में अमन जो ॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।